अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां शहज़ाद उमराणी। अॼु तव्हांखे तालीम जे मुतलिक़ हिकिड़ो अहिड़ो किस्सो थो ॿुधायां, तव्हांखे थोरी खिल बि ईंदी, सम्झणी बि ईंदी ऐं तव्हांखे मज़ो बि ॾाढो ईंदो। हिकिड़ो ॻोठु हुयो, उन ॻोठ में को बि ॿार पढ़ियल न हुयो। सभु वॾेरे जा हारी, मज़दूरी करण वारा माण्हू, वॾेरे जा पुट ई पढ़ियल हूंदा हुआ। वॾेरे जो जेको अंदाज़ हुयो, उथण वेहण जो अंदाज़, उहो वॾो कमाल जो हुयो। हिकिड़े हारीअ कोशिश करे पंहिंजे पुट खे पढ़ाइण जी कोशिश कई, उनखे शहर मोकिलियईं। काफ़ी टाइम खां पोइ उहो शहर में पढ़ी मोटी आयो। वॾेरो जीअं रुमाल खीसे में विझी थोरो लड़काए छॾींदो हुयो, त उहो छोकिरो बि ओड़ो ई अंदाज़ पियो करे। त उहो छोकिरो जॾहिं पीउ सां गॾु कुड़मत ते वियो त उनजो अंदाज़ त वरी टाइट हुयो। आयो जो वॾेरो ॾिठईं त ॾाढो हिन ते कावड़ियो, चए तूं असांजी कापी छो थो करें? मां वॾेरो आहियां, मुंहिंजियूं ज़मीनूं, तव्हां असांजा कुड़मी वरी मुंहिंजी कापी थो करें? रुमाल अंदरि कर पंहिंजो। हुन रुमाल पुट खे चयो, हारीअ त बाबा रुमाल अंदरि कर, इहो वॾेरे जो स्टाइल आहे। हुन छोकिरे त रुमाल अंदरि कयो। वरी जॾहिं ॿियो ॾींहुं थियो त ॿनी ते वरी वॾेरो आयो, ॾिठईं त वॾेरे खे रुमाल पियो आहे। छोकिरे बि ईअं खीसे में हथु हयो त वॾेरे अॻ में रड़ कई, अड़े तोखे झलियो न रुमाल ॿाहिरि न कढ। चईसीं किथे आहे रुमाल? जे खीसे में हथ जो हणे पियो। चईसीं हथु हणण ते बि गुनाह छा? जे रुमाल न खणंदो कर। आख़िर हुन कमदार खे चीड़े खे खीसे मां तलाशी वठेसि ऐं रुमाल कढेसि। इहो खीसे मां तलाशी करे हुन कमदार रुमाल हिन खां खसरायो। अॻिते ॾींहं गुज़रिया, वरी काफ़ी ॾींहंनि खां पोइ वरी जो उहो ज़मीन ते आयो। छोकिरे जो वॾेरे खे ॾिठो त वरी खीसे में हथ जो हणे पियो, त वॾेरे खे चिड़ लॻी। चई तोखे झलियो न त रुमाल तोखां खसियो त वरी छो थो खीसे में हथु हणे? हुन खीसो ॿाहिरि कढी ॾेखारियो, कुझु बि कोन्हे, खीसे हथु हणण ते बि भला मना छा? वॾेरे खे ॾाढी चिड़ ईंदी हिन जे ॻाल्हि ते, त माना छोकिरो तालीम हासिलु करे आयो, मूंखे चिड़ाए थो ऐं मुंहिंजी बराबरी थो करे। किसा हलंदा रहिया। आख़िर वॾेरे चोर मोकिलिया हिन जे घर। चए पियो त इहो रुमाल हिन वरी ॿियो वरितो आहे, जेको हर हर खीसे में हथु थो हणे, इहो रुमाल चोराए चुसि। ॿ टिनि चोरनि खे पैसा ॾेई वॾे कुड़मी जे घर ते वञी चोरी थी। उहो ॿ टे रुमाल हुन छोकिरे शहर मां आंदा, त उहे रुमाल सभु चोरी थी विया। ॾाढा सभु रुमाल अची वॾेरे जी औताक ते रखियो। चईं हे रुमाल खणी आया आहियूं। त उते हुन कमदार चयो, साईं तव्हां हिन खसीस रुमाल जे करे हेतिरा वॾा चोर हुनजे घर मोकिलिया आहिनि, चकर छा आहे? चए थो माना असांजी जंहिं बराबरी कई, तालीम, इन जे करे त असां झलींदा आहियूं वॾेरा, त तालीम न कयो। ॾिस इहो छोरो हिकिड़ो तालीम करे आयो त हाणे असांजी बराबरी थो करे ऐं असां जहिड़ा रुमाल थो वठे। चई साईं हाणे भला अगरि तव्हां जेका चोरी कराई, हुनजा रुमाल जेके घरों खणायव, कहिड़ी पका जो ॿीहर वरी न वठंदो? रुमाल त मामूली शइ आहे। चई यार हा, इहा ॻाल्हि बि आहे। ॿनीअ ते जॾहिं मेलाप थियो, वरी वॾेरो आयो, छोकिरो बि कमु पियो करे, त छोकिरो हर हर ॾिसी हिन खे खीसे में हथु पियो हणे। वॾेरे खे छिरक थी पियो वहे। ॾिठईं त वरी रुमाल त कोन्हेसि। पोइ वरी ॿई खीसा ईअं कढी, हीअं ॿाहिरि कढी ॾेखारींदो, साईं खीसा ख़ाली आहिनि, तूं छो थो छिरक भरे? हाणे मसइलो छा हो, जो सॼो किस्सो जेको हुयो उहो तालीम सां ॿधलु हुयो। तालीम छा हुई? तालीम में शऊर हुयो, अकुल हुयो, उनजो जेको भउ हुयो, डपु हुयो, ख़तमु थी वियो। वॾेरो माना हुनजे अॻियां हिकिड़ो भोलड़ो पियो नज़र अचे, त माना हे माना हुनखे खेॾारे पियो, नंढड़ो ॿार जो पियो हर हर हथु रुमाल में हणी छाजे करे पियो हणे? इहो सिर्फ़ु हुनखे तालीम हुई। तालीम हुनखे शऊर ॾिनो, अकुल ॾिनो, हुनखे भाए न पियो। भले केॾो बि वॾेरो, हुनजो पीउ, ॻोठ वारा सभु हुनजे हेठां ई कंदा हुया वॾेरे जी, पर हिनखे जो तालीम हुई त उहो हर हर वॾेरे खे ॾिसी खीसे में हथु हणे त वॾेरो छिरक भरींदो हो। हे सॼो माहौल तालीम ते आहे, अकुल ते आहे, शऊर ते आहे। तालीम तव्हांखे हूंदी त तव्हां चङे भले खे बि न भाए सघंदव। शऊर ईंदो, अकुल ईंदो, ताक़त ईंदी, जिस्मानी ताक़त बि ईंदी, ज़हनी ताक़त बि ईंदी, सुवाल जो जवाबु तव्हां वटि ईंदो। ऐं जेको अणपढ़ियो माण्हू हूंदो, सदाईं वॾेरे जे अॻियां हीअं करे बीहंदो, चवंदो हा साईं हा। जेको वॾेरो वेठो कूड़ बि ॻाल्हाईंदो, अणपढ़ियो वेठो हा साईं हा, बिल्कुलु बिल्कुलु। माना अजीब हिकिड़ो तरीक़ो आहे त तालीम अचण सां ई तालीम और वॾेरे को पुछी सघो, साईं इहा जेका तव्हां ॻाल्हि कई, हिन में त को सदाकत ई कोन्हे, कहिड़े क़िस्म जी तव्हां ॻाल्हि कई? वॾेरे खे इहा ॻाल्हि बुरी लॻंदी त मुंहिंजे अॻियां को जवाबु न ॾे। इन जे करे ही जेके बि वॾेरा
जेके बि ताक़तवर पैसे जा ताक़तवर जेके इहे चाहींदा आहिनि त ग़रीब वटि तालीम न अचे, तालीम इन जे करे तबाह थो कयो वञे। हे ॾिसो था न, अॼु केतिरा साल थी विया आहिनि असां वटि तालीम जी जेका बंदिश लॻी पई आहे। इहो सिर्फ़ु इन जी वजह इहा आहे त अॼु जेको ग़रीब मां ग़रीब जेको ॿारु आहे उहो वॾेरे खे अखि में मिलाए सवाल जो जवाबु थो पुछा करे। जेको वॾेरो सवाल थो करे उनजो जवाबु ॾेई थो सघे, पंहिंजे वोट जो हक़ु वठी थो सघे, पंहिंजे वोट जो सवाल पुछी थो सघे, पंहिंजे कम जे बाबति पुछी थो सघे। इहो छा आहे? इहो तालीम आहे, इहो शऊर आहे। टॉप जा जेके करप्ट वॾेरा राशि सभिनी जे इहा ई कोशिशि हूंदी आहे त तालीम न हुजे। अगरि तव्हां पंहिंजे ॿारनि जे कपिड़नि ते, उनजे सूंहं ते, सभु कुझु ते ख़र्चु था कयो, न कयो, तालीम ते ख़र्चु कयो, सभु कुझु पाण थी वेंदो। उन्हनि खे अकुलु ॾियारायो, अकुलु ईंदो तालीम सां। मिल्कियत जेका बि तव्हां वटि पैसो आहे उहो सॼो तालीम ते ख़र्चु कयो, इनशा अल्लाह उहो पंहिंजे लाइ घर बि ठाहींदा, महल बि ठाहींदा, पंहिंजी सुठी हिकिड़े लेवल बि ठाहे वेंदा। जेके बि असांजा सिंधवासी आहिनि इहा कोशिशि कनि त पंहिंजे ॿचड़नि खे तालीम ॾियारनि ऐं तालीम खे बंदिश वारनि जे ख़िलाफ़ु आवाज़ु उथारनि। ईअं न चओ त हर को चवे मुंहिंजो कहिड़ो कमु, कहिड़ो भला मुंहिंजा ॿार पढ़नि था। जंहिंजा ॿार न बि आहिनि, कंहिंजा ॿार न बि पढ़नि था, त उन्हनि खे बि आवाज़ु उथारणु घुरिजे। तालीम लाइ आवाज़ु उथारींदव, तव्हां में शऊर ईंदो, तव्हांजो ही मुल्क माशरो चेंज थी वेंदो, तव्हांखे फ़ाइदो थींदो, तव्हांजे नसुल खे फ़ाइदो थींदो। मुंहिंजे वीडियो ॾिसंदड़, पसंदि कंदड़ उन सभिनी खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो, तालीम जे बाबति शऊर पैदा कयो, माण्हुनि खे उजागर कयो त तालीम खे हर हाल में हासिलु करिणो आहे, पंहिंजे ॿारनि खे पढ़ाइणो आहे। असां पंहिंजे मुल्क खे जहालत मां कढी हेठें तबिके खे मथे आणणो आहे। असां ठीको कोन खयो आहे त सॼी ज़िंदगी वेठा वॾेरनि खे जी में जी कयूं। असां पाण अॻिते ईंदासीं, असां पाण पंहिंजो शऊर आणींदासीं, असांजो जेको ईंदड़ नसुल आहे उहो पाण पंहिंजियूं कुर्सियूं हासिलु कंदा, इनशा अल्लाह।